सिंधी सबक पढ़ो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी सबक पढ़न अचो त पढ़ूं। सबक ॿियो अल्लाह साईं। अखरनि जा नाला अलफ लाम लाम अलफ हे। आवाज़ अ ला ह। हिजे करण अलफ जबर अ लाम लाम अलफ ला हे पेशो ह। अल्लाह लफ्ज़ अल्लाह। अखरनि जा नाला हे काफ आवाज़ हे क। हिजे करण हे जेरे हे काफ पेशो क लफ्ज़ हिक। अखरनि जा नाला अलफ मंद हे ये आवाज़ आ हे। हिजे करण अलफ मंद आ हये हे लफ्ज़ आहे। जुमलो अल्लाह हिक आहे। इहो हो अॼु जो वीडियो। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। सिंधी सबक पढ़ो।